पूरे मुल्क जियां ज़िले सांगड़ में भी 4 अगस्त योम शहादत पुलिस लाइन सांगड़ में वॾी अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें पुलिस जे नौजवाननि शहीदनि जी क़बरुनि ते गुलनि जूं चादरूं ऐं सलामी पेश कई ऐं क़ुरान ख़्वानी कई। सांगड़ थाणे मां रैली जी सूरत में पुलिस लाइन पहुता। रैली में एसएसपी सांगड़ डॉक्टर फ़ारूक लंजार, डीएसपी आसिफ आराइन, एसएचओ मक़सूद रज़ा समेत पुलिस के ॿियनि ऑफिसरनि भरपूर तरीक़े सां शिरकत कई। उन मौके ते एसएसपी डॉक्टर फ़ारूक अली लंजार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अगस्त जो महीनो सिर्फ़ आज़ादी जो महीनो न बल्कि क़ुर्बानियुनि जो महीनो आहे। मुल्क जी सलामती ऐं दिफ़ा जो महीनो आहे। वतन लाइ शहीद थी वियलनि खे ख़राज तहसीन ऐं सुर्ग सलाम पेश करण जो महीनो आहे। अॼु योम शहदाए पुलिस जो ॾींहुं आहे। इन बहादुर पुलिस जे शहीद जवाननि ऐं ऑफिसरनि जंहिं पंहिंजी जान जी परवाह करण बजाए शहीद थी वञण खे तरजीह ॾिनी, इन्हनि शहीदनि जे इन जुरत खे सलाम पेश थो करियां। उन मौके ते डीएसपी आसिफ आराइन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जा शहीद जवान ऐं शहीद ऑफिसर अमुन खे बहाल करण में पंहिंजी जान जा नज़राना ॾेई हमेशह जी कामयाबी माणे विया। मुल्क क़ौम ऐं उन जे ॾिनल क़ुर्बानी खे विसारे न सघंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।